Assalamu alaikum. This is Abdur Rauf. Welcome to our YouTube channel, Guru of MCQs. अॼु असां सिंधी जे बारे में कुझु असां डिस्कस कंदासीं। मोस्टली असां छा लतीफ़ जा जो 30 जेके सुर आहिनि उन्हनि 30 सुरनि में हर सुर में छा लतीफ़ मुख़्तलिफ़ शयुनि जे बारे में ॻाल्हि ॿोल कई आहे। जीअं असांजो पोइ टेस्ट में सेकेंडरी स्कूल टीचर जी जेका टेस्ट थी हुई त हुन में जीअं सुवालु आयो त सर कामोड में शाह साहिबु कहिड़े शइ जी ज़िक्र कयो आहे। जीअं नूर जाम तमाची नूर जाम तमाची ऑप्शन मिलियल हो त हिन जो ज़िक्र माना कहिड़े सुर में थियल आहे। त अहिड़े हिसाब सां जेके असांजा शाह साहिब जा 30 सुरनि में को बि सुर अची सघे थो हिन सुर में शाह साहिब कहिड़ी शइ जी ॻाल्हि कई आहे। जीअं पहिरियों साईं शाह साहिब जो सुर आहे त सर कल्याण। हिन में शाह साहिबु अलाह जो इश्क ऐं धणीअ जी मुहबत जी ॻाल्हि कई आहे। ॿियो शाह साईं जो सुर आहे त सुर कल्याण। इन में शाह साहिबु इश्क इलाही ऐं इश्क मुस्तफ़ा जी ॻाल्हि कई आहे। टियों शाह साहिब जो सुर आहे त सुर खंबात। इन में शाह साहिबु इश्क मुस्तफ़ा ऐं चंड जी निस्बत ॾिनी आहे। चंड जी निस्बत ॾिनी आहे माना नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिकिड़े चंड जे सां भेटियो आहे। टियों शाह साहिब जो सुर आहे त सुर सरी राम। हुन में शाह साहिबु जेका आहे पाणी सामूंडी ज़िंदगी ऐं वणजाइण जूं वायूं जे बारे में ॿुधायो आहे। ॿियो सुर आहे शाह साहिब जो पंजो सुर सुर सामूंडी। इन में वणजारनि जूं वायूं जी ॻाल्हि कई आहे। छहों सुर आहे शाह साहिब जो सुर सुहिणी। हुन में सुहिणी मिहार जो किसो शाह साहिबु बयानु कयो आहे। ॿियो आहे शाह साहिब जो सुर ससुई आबरी। उन में साईं ससुई जे बारे में ॻाल्हि ॿोल कई आहे। अठों सुर आहे शाह साहिब जो सुर माज़ूरी। हुन में साईं बि ससुई जे बारे में ॻाल्हि ॿोल कई आहे। ॿियो आहे सुर देसी। इन में बि साईं ससुई जे बारे में ॻाल्हि ॿोल कई आहे। सर कोहारी। उन में बि साईं शाह साहिबु ससुई जे बारे में बयानु फरमायो आहे। ऐं आख़िरी सुर आहे सुर हुसैनी। इहो बि साईं ससुई जे बारे में ॻाल्हि ॿोल कई आहे। मोस्टली असांजा 6 खां वठी 11 ताईं जेके सुर आहिनि त इन में मोस्टली 7 खां वठी 11 ताईं त इन में बि शाह साईं ससुई जे बारे में 5-6 सुर आहिनि जेके इन में शाह साहिबु पंहिंजे ससुई जे बारे में ॻाल्हि ॿोल कई आहे। ॿियो सुर आहे शाह साहिब जो 12हों सुर सर लीला चनेसर। इन में साईं शाह साहिबु लीला चनेसर जे बारे में ॻाल्हि ॿोल कई आहे। त इन में ईअं सवालु अची सघे थो त लीला चनेसर जे बारे में शाह साहिबु कहिड़े सुर में ॻाल्हि ॿोल कई आहे त सर लीला चनेसर। ॿियो आहे सुर मूमल राणो। त नाले में ई असांखे ख़बर पए थी सुर मां त इहो मूमल राणी जे बारे में को ज़िक्र थियल आहे त हिन में शाह साहिबु मूमल ऐं राणी जे बारे में ॿुधायो आहे। ॿियो शाह साहिब जो सुर आहे सुर मारवी। मारवी जे नाले सां आहे त साईं उमर ऐं मारवी जे बारे में उनजी साणीअ जी सिक जे बारे में शाह साहिबु ॻाल्हि ॿोल कई आहे। हे सुवालु जेको हुयो सर कामोड। इहो सुवालु SST टेस्ट में बि अची चुको हुयो त लिखियलु हो त नूर जाम तमाचे जो कहिड़ो शाह साहिबु कहिड़े सुर में ज़िक्र कयो आहे त इहो सुर कामोड। ॿियो आहे साईं शाह साहिब जो सुर गानू। इन में शाह साहिबु मोरड़े मीरबार जे बारे में ॻाल्हि ॿोल कई आहे। ॿियो शाह साहिब जो सुर आहे त सूरठ। उन में सूरठ ऐं राय ॾियाच जे बारे में शाह साहिबु ज़िक्र कयो आहे। ऐं ॿियो सुर आहे सुर केॾारो। इहो मोस्ट इम्पॉर्टेंट सुर आहे शाह साहिब जो त इन में शाह साहिबु करबला जे बारे में शाह साहिबु ॿुधायो आहे। ऐं ॿियो शाह साहिब जो सुर आहे सुर सारंग। इन में शाह साहिबु मींहं जी मुंद जो ज़िक्र हुबुल वतनी जो ज़िक्र शाह साहिबु कयो आहे। ॿियो आहे सुर आसा। इन में शाह साहिबु इलाही जी इबादत ऐं उन जी सिक में रोइण जी ॻाल्हि ॿोल कई आहे। ॿियो आहे सुर रप। इन में शाह साहिबु आफ़त जे बारे में जेको आहे ॻाल्हि ॿोल कई आहे। आफ़त जे बारे में मुसीबत जे बारे में ॻाल्हि ॿोल कई आहे। ॿियो शाह साहिब जो सुर आहे सर
बरूअ सिंधी इन में मरण खां पोइ जी ज़िंदगी जे बारे में शाह साहिबु ज़िक्र कयो आहे। ॿियो शाह साहिब जो आहे सुर मकली लामकली, इन में जोगी ऐं सन्यासी जे बारे में शाह साहिबु ज़िक्र कयो आहे। ॿियो शाह साहिब जो सुर आहे सुर कापाती, इन में चरखो चोरींदड़ रहज साफ़ नियत जे बारे में शाह साहिबु ॿुधायो आहे। ॿियो शाह साहिब जो सुर आहे सर पोरब आई थिंक पोरब लिखियलु आहे। त इन में शाह साहिबु जेको आहे मौसम जे बारे में ॿुधायो आहे। इहे मोस्ट इम्पॉर्टेंट जेके आहिनि टिनि सुरनि मां हिकु ॿ क्वेश्चन तव्हांजा SST में ईंदड़ जेका टेस्ट आहे इन मां को बि सवाल अची सघिजे थो, को बि सुर मां को बि सवाल ॾेई सघनि था। ॿियो सुर आहे सुर करायल, इन में शाह साहिबु कंगिल ऐं कानो जे बारे में ॿुधायो आहे। ॿियो शाह साहिब जो सुर आहे सुर प्रभाती, इन में मौसमियात जे बारे में शाह साहिबु ॿुधायो आहे। ॿियो आहे सुर ॾहर, इन में पखियुनि जे बारे में शाह साहिबु एको ॿधी जे बारे में ॿुधायो आहे। ऐं आख़िरी शाह साहिब जो सुर आहे सुर बिलावल, इन में शाह साहिबु जादू जखरो जे बारे में ॿुधायो आहे। जादू अलाए जादम लिखियलु आहे, जखरो जे बारे में शाह साहिबु ॿुधायो। इहे हुया शाह साहिब जा मुख़्तलिफ़ सुर 30 सुर, इन्हनि मां मोस्टली 5-6 त इम्पॉर्टेंट सुर आहिनि जेके असांजे हर टेस्ट में ईंदा आहिनि। थैंक यू फॉर वॉचिंग माय वीडियोज़। ऐं असां अॻियां बि सिंधी जे बारे में कुझु मोस्ट इम्पॉर्टेंट ऑथर्स आहिनि या ग्रामर जे हिसाब सां असां अॻियां वीडियोज़ अपलोड कंदा रहंदासीं।